नाज़रीन, स्काउटिंग जो मक़सदु नौजवाननि जी तरबियत करे उन्हनि में मुल्क ऐं मुआशिरे जी ख़िदमत जो जज़्बो पैदा करे कारआमद शहरी बणाइणु हूंदो आहे। खैरपुर जे स्काउट्स हेडक्वार्टर में ॿिए अमुन कैंप जारी आहे। उन ई हवाले सां खैरपुर मां पेश आहे शकील जावरी जी हीअ रिपोर्ट। स्काउटिंग जो मक़सदु नौजवाननि जी ज़हनी ऐं जिस्मानी तरबियत करे उन्हनि खे मुल्क ऐं मुआशिरे जी ख़िदमत लाइ तयारु करे कारआमद शहरी बणाइणु हूंदो आहे। खैरपुर जे स्काउट्स हेडक्वार्टर में ॿी स्काउट्स पीस कैंप जारी आहे, जिते मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा स्काउट्स शरीक आहिनि। उन हवाले सां स्काउट्स लीडर्स ऐं स्काउट्स आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हमारा मेन मकसद जो है वो है पीस। हमारा इस रैली का मकसद भी यही है कि हम अमन के पैगंबर हैं और स्काउट दुनिया में जहाँ भी जाएंगे अमन का पैगाम लेके जाएंगे। हम पाकिस्तान को मुत्तहद रखना चाहते हैं। हम ना यहाँ सिंधी है, ना कोई पंजाबी है, ना उर्दू स्पीकिंग है, ना पठान है, ना सिंधी है। यहाँ हम सब एक हैं। एक्टिविटीज़ जे हवाले सां गर्ल्स असां वटि हिन वक़्तु जेको पाकिस्तान में गर्ल्स इन स्काउटिंग उन जो शोबो जेको आहे सो असां वटि तयारु कयो वियो आहे। अॻ में हुयो गर्ल्स गाइड, उहो शोबो अलॻि आहे जेको असां वटि स्कूलनि में हले थो। हिते जेके असां वटि एक्टिविटीज़ हलनि थियूं उहे गर्ल्स इन स्काउटिंग जे हवाले सां, जंहिंमें खैरपुर वुमेन कॉलेज, हमदर्द ऐं खैरपुर ओपन ग्रुप प्लस कोयटा खां स्काउट्स नियाणियूं जेके असां वटि आयल आहिनि। स्काउट जो आहे उहा साइंस ऑफ आउटिंग। अगरि स्काउटिंग SCOUTING, इनमें SC अलॻि कयो, साइंस आउटिंग माना ॿाहिरियों इल्मु। हीअ जेके तव्हां एक्टिविटी ॾिसी रहिया आहियो इहो सिर्फ़ु गेम न आहे, पर इन गेम में असां उन्हनि खे जेको आहे ज़हनी हमागी कयूं था, ज़हनी जेका नशोनुमा कयूं था। पैगाम खणी असां आया आहियूं जेके लीडर्स आहिनि स्काउट्स जा, टीचर्स आहिनि स्काउट्स, त असां दुनिया जा मैसेंजर ऑफ पीस बणिजूं। असां नियापो खणी हलूं त माण्हू अमुन चाहिनि था त हू कबीलनि में, पहाड़नि में, ज़िलनि में, इलाइक़नि में अमुन सां रहनि। मां शिकारपुर में PGM गोल्ड मेडलिस्ट खटी आयो आहियां। ॿियो हाणे मां बेस्ट ऑफ बेस्ट थियण लाइ इस्लामाबाद वञा थो। स्काउट का मतलब हमारे सर ने जो बताया वो होता है आउटिंग, के बाहर जाना, बाहर घूमना फिरना, क्या नाम है, हाइकिंग करना, कैंपिंग करना और क्या नाम है दूसरों से सीखना और दूसरों को सिखाना जो उनको नहीं आता। हुकूमत ऐं सरहदी वारनि खे घुर्जे त ख़िदमत जे जज़्बे सां सरशार स्काउट्स जी भरपूर सरपरस्ती ऐं हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जावरी, आवाज़ TV, खैरपुर।